अस्सलाम वालेकुम यार अहमद, मां बलोच कमर से ॻाल्हायां अमरीका मां। मां तव्हांखे कॉल कई तव्हांजे नंबर ते, लेकिन शायदि तव्हां कान खईं। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां वान करणु थो चाहियां। तव्हां 2 ॼणा शूट ते रुबी वई सकण में, तव्हां सकण मुंहिंजे पोयां छो विया हो? हू मुंहिंजो नंगा बाबा, मुंहिंजी फैंसी आहे। तव्हांखे मां पहिरियों फ़ोन ते ॻाल्हायो ज़रदाई महफ़ल अमरीका मां। हू मुंहिंजो नंगा। तव्हां पंहिंजी तव्हांजी घरवारी हुनखे फ़ोन करे चवे थी त जेका आहे तव्हां परेशान था रहो, रोज़ 4 शादियूं कंदा, तव्हां सां दोस्ती कयो। छाजे लाइ? छाजे लाइ बाबा? तव्हांजी घरवारी हुनखे छो थी फोर्स करे? हू मुंहिंजी ज़ाल आहे बाबा, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी मंग आहे। हू मुंहिंजी फैंसी आहे। मां जो अमरीका में अप्लाई करे छॾियो आहे शादी करण खे, मां वठी ईंदुसि। तव्हां खामखा हुनजे पोयां लॻा था वठो। तव्हांजो कहिड़ो कमु हो सकण वञण जो? तव्हांजी एॾी हुन सां मुंहिंजी घरवारी सां उनसे था तो कराची अचे का भॻी थोरी बि रुबी वई जो तव्हां हुनजे लाइ पोयां सकण हलिया विया आहियो। यार कुझु ख़्यालु कंदा कयो। ॾोरी खे पितो हूंदो आहे। हिकु त तव्हां हुन सां गॾिजी का गंदा गाना भराया, हुनखे बदनाम करे छॾियो, वरी हुनजे पिया लॻा था वठो। मां तमामु ब्रेंडेड माइंड जो माण्हू आहियां। मूंखे हुनजे मथां अंधो एतमाद आहे। मां 1.5 महीने खां पोइ पाकिस्तान जी हुन सां शादी कंदुसि। सो प्लीज़ महिरबानी कयो, तव्हां थोरो सोचो सम्झो। मां डिॼा मिॼा कंहिंखां कोन थो। हू मुंहिंजो नंग आहे बाबा, बनी वञी तव्हां मुड़ुस मरंदा आहिनि। सो मां तव्हांखे लास्ट टाइम ही मैसेज कयां थो, प्लीज़ मुंहिंजे घरवारी जो पीछो छॾियो बाबा। तव्हांखे शौक़ु आहे, तव्हां दुनिया भरी पइजे किथे ॿी तव्हांजी घरवारी हुनखे चए थी त रोज़ 4 शादियूं कंदमि। भली तव्हां 5 शादियूं कयो, को फ़र्क़ु थो पए, भले हू मुंहिंजो नंग आहे, हू मुंहिंजी ज़ाल आहे। तव्हां हुनजे पिया लॻा था वठो। सो प्लीज़ नेक्स्ट टाइम पंहिंजो ख़्यालु कजो। ख़ुदा हाफ़िज़। हा, का ॻाल्हि न आहे, सुठी ॻाल्हि आहे। तव्हां मीडिया में छा पंहिंजी दुनिया में रखी छॾियो। तव्हां बरोच, मां बरोच कोन आहियां छा? कहिड़ो फ़र्क़ु पवंदो मुंहिंजे लाइ? को फोटू छा? मां सरेआम चवां थो, शी इज़ माई वाइफ, शी इज़ माई फैंसी। तव्हां ॻाल्हायो कंहिंसां था? कंहिंखे था धमकी ॾियो? मिस्टर जागीराणी, उहो वक़्तु तव्हां खाई वियो। हू मुंहिंजी ज़ाल आहे, हू मुंहिंजो नंग आहे। सोशल मीडिया में छा पंहिंजी दुनिया में ॾेई छॾियो। मां का डिॼां थोरी थो। इहे टोपी ड्रामा भाउ ॿियनि सां कजो। तव्हांजी दोस्त आहे पंहिंजी जाति आहे, को फ़र्क़ु कोन थो पए। बग़ैर ॻाल्हि तव्हां मूंखे धमकियूं न ॾींदा कयो। सोशल मीडिया हुजे, सोशल मीडिया जो पीउ हुजे, मां कंहिंखां डिॼां थोरी थो। हू मुंहिंजी ज़ाल आहे बाबा, हू मुंहिंजो नंग आहे, हू मुंहिंजी फैंसी आहे। तव्हां ॻाल्हायो कंहिंसां था? बनी वञी तव्हां बाबा मुड़ुसु मरंदा आहिनि। ठीकु आहे, हल तूं वरो जेको, मां को ककर जो पंजाबी आहियां, मां उहो बंदि फ़क़ीर आहियां। तूं हुते त ॿारहाणी ॻाल्हियूं कंदो, हलियो वञि। जो पीउ जो पुटु ऐं सोशल मीडिया ते खणी वञि मुंहिंजो इहो वॉइस मैसेज ऐं रख मुंहिंजो फ़ोटू। पोइ 3 हफ़्तनि खां पोइ मां अचां थो, पोइ ॾिठो वेंदो। या तव्हां मुंहिंजो सर खणिजो या मां तव्हांजो सर खणंदुसि। ख़ुदा हाफ़िज़। चाचा तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां मूंखे वॉइस कयो आहे, पर मां पाण जंहिं ज़ात जो आहियां, मूंखे इन ख़ौफ़ ख़तरे जी का परवाह न आहे। तव्हां जेके इनडायरेक्टली मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि, ऐं हुनजी बर्थडे ते वियोसि, हुनजो कुलीग आहियां ऐं मीडिया में गॾु कमु कंदा आहियूं। कोई वॾो मसइलो न आहे जंहिं ते तव्हां एॾे कावड़ जो इज़हार करे मूंखे मैसेज ई कयो आहे। मां ही तव्हांजो वॉइस तव्हांजे फ़ोटू सां गॾु रखी करे मां सोशल मीडिया ते रखां थो, ऐं ख़बर पवे माण्हुनि खे तव्हांजे बारे में, तव्हांजी फैमिली खे बि ख़बर पवे, तव्हांजे सॼे कुटुंब खे, पाकिस्तान में जेकी रहनि था या उते, त तव्हांजा प्रकार, तव्हांजा कम कहिड़ा आहिनि ऐं तव्हांजी इहा ज़ाल आहे। पोइ वरी अथेंटिक सभिनी खे ख़बर पइजी वेंदी, कोई हथु न लाहींदो हिनखे। रखी छॾियो। मां हींअर ॻाल्हायो आहे, मुंहिंजो दोस्त आहे पीर फराईपुर, पीर माशूक शाह, जेल शाह जो पुटु। मां हुन सां ॻाल्हायो आहे। हुन मूंखे तव्हांजो नंबर घुरियो आहे, मां हुनखे नंबर मोकिलियां थो। हू तव्हां सां डायरेक्ट ॻाल्हाईंदा, तव्हां बेफ़िक्र रहो। हाणे बनी वञी तव्हां मुड़ुसु, हू मुंहिंजो नंग आहे, हू मुंहिंजी ज़ाल आहे बाबा।